ठटो मां मूंखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे ज़ाहिद अमीर जोकियो। एग्रीकल्चर एक्सटेंशन ठटो ऐं सिजावल ज़िले में वॾे पैमाने ते करप्शन, बाक़ायदगीन ऐं सरकारी ख़ज़ाने खे नुक़सान पहुचाइण जा संजीदा इंकशाफ थिया आहिनि। इन सिलसिले में ज़रियनि मुताबिक़ इदारे जे रिकॉर्ड में फेरफार, स्टाफ खे गैरक़ानूनी तौर ऐं वीज़ा सिस्टम ते ड्यूटियुनि खां आजो छॾण ऐं सरकारी गाॾियुनि जी हालत बाबति हथ ठोकिया अंग अख़र पेश करे माली बदउनवानियूं कयूं वयूं आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त मज़कूरा खाते जी ज़बून हाल ख़राब थियल गाॾी जेका एग्रीकल्चर ऑफिस जे सरकारी क्वार्टर जे अङण ते बीठल आहे, इन खे रिकॉर्ड में फंक्शनल चालू ज़ाहिर करे बाक़ायदगी सां पेट्रोल जी मुद में रक़म कढी वई आहे, जेको अमल माली बदउनवानी में शुमार थिए थी। इन खां अलावा इहो पिणु मालूम थियो आहे त एग्रीकल्चर एक्सटेंशन जे साल जे आख़िरी महीने जून क्लोज़िंग दौरान पिणु वॾे पैमाने ते गबन कयो वियो आहे, जंहिं मूजिबि कूड़ा जाली बिल ठाहे खाते जी बजट मां रक़मूं कढियूं वयूं आहिनि। इन समूरी कार्रवाई में हिकु एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर ऑफिस सुप्रीडियंट ऐं कुझु स्टाफ मेंबरनि जी मिली भगत हुजण जा इंकशाफ साम्हूं आया आहिनि, जेके हिन मुबैना करप्शन जा ज़िम्मेवार करार ॾिना पिया वञनि। मक़ामी समाजी हल्कनि मुतालबो कयो आहे त हिन मामले जी शफ़ाफ़ जांच कराए मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे सरकारी ख़ज़ाने खे पहुचंदड़ नुक़सान खां बचाए सरकारी इदारनि में ईमानदारी ऑफिसर मुक़ररु कया वञनि, जीअं सरकारी इदारा वधीक पहुचंदड़ नुक़सान खां बची सघनि।